हैदराबाद, मिस्टर तनवीर आलम मोडो, SSP यामशोरो, मुझा तमाम मोअज़्ज़ज़ थाने बुला खान जा तमाम मोअज़्ज़ज़ हज़रात, दोस्त, बुज़ुर्ग ऐं नूरियाबाद इंडस्ट्रियल एरिया जा उहे दोस्त जेके वीचारा उतां कही आया आहिनि, कोटड़ी इंडस्ट्रियल एरिया जा दोस्त ऐं ॿिया जेके बि हिते आयल माण्हू आहिनि उन सभिनी खे मुंहिंजे पारां अस्सलामु अलैकुम। हर इंसान इहो चाहींदो आहे, उनजी ख़्वाहिश हूंदी आहे त जीअं ज़िंदगीअ जो साइकिल हले थो, ज़िंदगी जो जीअं फीथो फिरंदो आहे, तीअं इंसान बैक टू स्क्वायर वन थींदो आहे। त जंहिं ज़मीन सां, जंहिं मिटीअ सां तव्हांजो वास्तो हुजे, उनखे इंसान जी ख़्वाहिश हूंदी आहे त रीपे ज़रूरु करे, वापसि जॾहिं बि अल्लाह साईं मौक़ो ॾिए त उनखे रीपे ज़रूरु करे। मूं पंहिंजो पाण खे हमेशह ऐं मूंखे फ़ख़्रु आहे त आउं पंहिंजे पाण खे हिन मिटीअ जो हिकिड़ो हिसो सम्झंदो आहियां हमेशह। जॾहिं आउं IG थियुसि तॾहिं मूंखे इन थाणे बुला खान जे पुलिस स्टेशन जे ज़बून सूरत हाल जी बख़ूबी अंदाज़ो हो ऐं मुंहिंजी इहा ख़्वाहिश हुई त आउं हिते पुलिस स्टेशन सेंक्शन करायां, छाकाणि जो सरकार में का स्कीम सेंक्शन कराइण जे लाइ तव्हांखे 1 साल पूरो खपे। सो ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे जो थाणे बुला खान जी स्कीम पुलिस स्टेशन जी सेंक्शन थी हुई। उन ते हिन साल जेका बि कलील रक़म ख़र्च थी सघी जून ताईं उहा ज़रूरु थींदी ऐं उन खां पोइ इंशाअल्लाह ताला हाणे अॻिते साल इन ते ॿिया पैसा ईंदा रहंदा ऐं इहा स्कीम बहरहाल पूरी थींदी। रिपोर्टिंग सेंटर्स जो इफ़्तिताह थाणे बुला खान शहर में जेतोणीकि आउं सम्झां थो त एॾी घणी ख़ासि ज़रूरत रिपोर्टिंग सेंटर जी इन करे न आहे त हिते अमन अमान जो सूरत हाल तमामु बहितर आहे ऐं माण्हू तमामु पुराने तरीक़े सां मोहबत ऐं भाईचारे सां पंहिंजा वीछनि खे परे रखी हिकु आइडियल लाइफ गुज़ारनि था। ऐं हमेशह चवंदो आहियां त अगरि कंहिंखे अमन जो सबक़ु सिखणो हुजे त सची ॻाल्हि इहा आहे त अॼु बि शाह अब्दुल लतीफ़ जी सिंध ॾिसणी हुजे त थाणे बुला खान में जिते रंग, नस्ल, मज़हब खां बालातर थी इंसान हिक ॿिए सां हिकु जेतिरी हिकु जहिड़ी मोहबत कनि था जेका लाइक़े तहसीन बि आहे ऐं क़ाबिल फ़ख़्र बि आहे। ऐं इन जे लाइ अवां सभिनी खे मुबारकबाद पेश कयां थो। इन में कंहिं हिकिड़े फ़िरक़े, हिकिड़ी धुर, हिकिड़े मज़हब, हिकिड़े रीजन जो ताल्लुक़ु न आहे, पर उन जो ताल्लुक़ु तव्हां सभिनी सां आहे। ऐं आउं सम्झां थो त हिते मलिक असद सिकंदर साहब जो बि इन में हिकिड़ो तमामु इम्पोर्टेंट रोल आहे। उनखे बि इन जे कारण जस हुजे त हुन हिते जे अमन अमान, हिते जे जेको मज़हबी रवादारी आहे उनखे क़ाइमु रखियो आहे। पर गॾोगॾु कुझु चंद ऑब्ज़र्वेशन्स ज़रूरु आहिनि जेके आउं सम्झां थो त लोकल पुलिस ऐं अवां सभिनी जे लाइ थी सघनि थियूं। असां महसूसु कयो आहे त ॿाहिरि जा माण्हू हिते तमामु घणी तइदाद में ओतिरा माण्हू अचनि था, उन्हनि जी रजिस्ट्रेशन नथी थिए। हाणे जेकॾहिं कंहिं बि माण्हू कंहिंखे किराए ते ॿाहिरि जे माण्हू खे घर ॾिनो आहे, उहो रजिस्टर न थियो, छाकाणि जो क़ानूनी तरीक़े सां ग़लति आहे, त उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई थींदी। इन करे
इहा ॻाल्हि ज़हन में रखो त जेकॾहिं ॿाहिरि जेके माण्हू खे किराए ते घर ॾियणो आहे त उनखे ज़रूरु तव्हां खे इतलाह कयो। उमूमन इंसाफ़ जी जेका तक़ाज़ा आहे उहा इहा हूंदी आहे त अमीर ऐं ग़रीब जे विच में इंसाफ़ करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। वॾेरे ऐं मिस्कीन माण्हुनि जे विच में इंसाफ़ करणु तमामु ॾुखियो हूंदो आहे। ऐं उमेद कयां थो त हीअ जेके असांजा पुलिस स्टेशन आहिनि या जेके असांजूं रिपोर्टिंग सेंटर्स आहिनि इन्हनि में घटि में घटि हर ईंदड़ माण्हू सां भरपूर तरीक़े सां इंसाफ़ थींदो, चाहे उहो ग़रीब हुजे या अमीर हुजे। ऐं इहा मुंहिंजी ख़्वाहिश बि आहे, मुंहिंजी उमेद बि आहे। मूं हींअर वेठे DIG साहिब खे चयो त मूंखे ख़बर आहे त थाणे बुलाखान में इहो रिपोर्टिंग सेंटर सिर्फ़ु पुलिस जे बलबूते ते कामयाबु नथो थी सघे। हुन जे लाइ असांखे हिते जे सुञाण ऐं सम्झू माण्हुनि जी मदद जी ज़रूरत आहे, जेके पंहिंजो कुझु वक़्तु कढी हिते वेहनि। इन में को आर न सम्झो। बदकिस्मतीअ सां अंग्रेज़ जॾहिं 1857 में जंग आज़ादी खे ख़तमु करणु चाहियो पिए तॾहिं हुन 1861 में हिकिड़ो अहिड़ो पुलिस जो कानून नाफ़िज़ कयो जेको जनरेशन्स खां नसलनि खां वठी असांजे ज़हन में वेही रहियो आहे। त थाणे जो गेट जेकॾहिं को माण्हू क्रॉस कंदो त चवंदा पक हिन का गड़बड़ कई आहे। सो ज़रूरी न आहे त पुलिस स्टेशन खे सिर्फ़ु असीं इन तरीक़े सां ॾिसूं या इन निगाह सां ॾिसूं त इहे वर्दी पाईंदड़ माण्हू उहे सादा ई माण्हू आहिनि जेके तव्हां मंझां आहिनि। इन करे तव्हां उन्हनि खे ओन करियो, तव्हां उन्हनि खे पंहिंजो सम्झो ऐं तव्हां हिते असां वटि असांजी मदद जे लाइ हर वक़्तु अचो। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त रिपोर्टिंग सेंटर में पब्लिक जो हिकिड़ो नुमाइंदो मुस्तक़िल तरीक़े सां वेहे ऐं जेकॾहिं पब्लिक जो नुमाइंदो हिते वेठो त मूंखे यकीन आहे त असांजो हीउ जेको रिपोर्टिंग सेंटर जी जेका महिनत आहे, जेका काविश आहे, जेका ख़्वाहिश आहे, उहा असांजी ज़रूरु कामयाबु थींदी। इन खां अलावा थाणे बुलाखान जे अंदरि ॿियो को बि अहिड़ो सीरियस मसइलो कोन्हे जंहिंखे आउं खामखां उते ॾाढी बयानु कयां। पर आउं एतिरो ज़रूरु चवंदुसि त जंहिं भाईचारे जंहिं मोहबत जी मिसाल अॼु मूं ॾिनी आहे ऐं जंहिंजे लाइ असां हमेशह इहो चवंदा आहियूं त उहो अमन जो पखी जेको हिते वेठल आहे उहो कंहिं सूरत में बि उॾामणु न खपे। उन जे लाइ अवां सभिनी खे, असां सभिनी खे ऐं हर माण्हू खे गॾिजी उनजो तहफ़ुज़ करणु खपे। ऐं असां इहा ख़्वाहिश न सिर्फ़ु ख़्वाहिश जे हद ताईं रखूं पर इन ॻाल्हि खे यकीन बनायूं त जेको असांजी सिंध सां ओवरऑल थी रहियो आहे, जंहिंमें मज़हबी इंतिहा पसंदी असांजे स्कूलनि, कॉलेज, यूनिवर्सिटी खां वठी ऐं तमामु ॻोठनि, बस्तियुनि, वाहड़ियुनि में सभिनी जायुनि ते पहुची वई आहे। अचो त असां उन इंतिहा पसंदी खे घटि में घटि तव्हांजे लाइ आउं एतिरो चवंदुसि त उनखे लक जे हुन पासे ई रोकियो, हेॾे न अचंदुसि। जेकॾहिं तव्हां इन शयुनि खे हेॾे अचण जी इजाज़त ॾिनी त पोइ तव्हां न सिर्फ़ु इहो जो तारीख़ जा मयारी थींदा, शाबदमती भिटाई जा मयारी थींदा, पर सिंध जे हर बचे जा मयारी थींदा। आउं तनवीर उबे साहिब जो तौराइतो आहियां, ख़ादम हिंद साहिब जो तौराइतो आहियां। तमामु दोस्त जेके नूरियाबाद ऐं कुकड़ी खां ख़ासि तौर ते हिते आया आहिनि, हालांकि उन्हनि सां नूरियाबाद में मुलाक़ात थी वई, पर इन्हनि जी कुर्ब प्यार आहे जो वो बेचारा हिकिड़ो सफ़र करे हिते आया। आप सब लोगों का बहुत शुक्रिया, आपने अपना वक्त निकाला और यहाँ पर तशरीफ़ लाए, हमें इज़्ज़त बख्शी, पुलिस को इज़्ज़त बख्शी, और ये इस बात का गमाज़ है
कि आवाम जो है वो अब पुलिस से दूर नहीं है, हम सब साथ साथ हैं। तव्हांजी बड़ी मेहरबानी। थैंक यू वेरी मच। खुदा हाफ़िज़। Thank you very much. Thank you very much. The great personality, the loving IG Singh. Actually, अब हाँ पब्लिक फैसिलिटेशन सेंटर या रिपोर्टिंग सेंटर की शक्ल में पब्लिक के फैसिलिटेट कयो आहे। पब्लिक चई रही आहे ख़ाजा साहिब जेतिरा दर बदर थिया आहियूं ओतिरा बाख़बर थिया आहियूं ऐं हाणे मंज़िल परे न साथी पाण ॿई हम सफ़र थिया आहियूं। एम आई राइट? मां सही थो चवां? एग्ज़ैक्टली। एंड जामशोरे जा चैम्बर ऑफ कॉमर्स जा जेके अॻवान आहिनि बड़े आदमी है It's a sign of love. It's a sign of love. This lady knows IG Sahib. I was asking, PP lady. oh, itre pare khaye. So it's a sign of love. The PP lady is being the अगवान है खानपुला खान। दुबई में रही है बेबी है बस ये लेडी Jenab Mare. कलसुम खास Amri के kai लिए ni mungkin. amri की अच्छा So सभी जेके इंडस्ट्रियलिस्ट आहिनि ऐं VIPs आहिनि आजी साहब खे वेलकम करे रहिया आहिनि ऐं जामशोरे जा जेके इंडस्ट्रियलिस्ट आहिनि हू चई रहिया आहिनि कि न सिर्फ इस एरिया में जिसे आप थानो बुला खान कह रही हैं बल्कि थानो बुला खान के बाहर भी जहाँ जहाँ सिंध पुलिस की हुकूमत है वहाँ वहाँ अब अमन का पक्षी अमन का पंछी हर वक्त उड़ता नजर आता है। न सिर्फ थाने बुला खान में पर जहाँ जहाँ से पुलिस की हुकूमत है वहाँ वहाँ अमन ही अमन नजर आ रहा है और नजर आता रहेगा। अमां जे प्यार जो इज़हार इंतहाई हुयो छो त मां ॾिसां पियो डॉक्टर मोहन साहिब खे जेकी मरीज़नि वारा आहिनि हॉस्पिटल वारा डॉक्टर मोहन एंड जीअं त ॿ टे नाला बि आहिनि मलिक कमरुद्दीन साहिब डॉक्टर पवन मल साहिब भवन साहिब डॉक्टर भवन मल साहिब वीरू मल साहिब एंड बाकर खान जोकियो जेको कौंसिल नूरियाबाद आहिनि इन सभिनी वटि अजरकूं हुयूं ऐं मोहबत जो ही इज़हार आहे त जेके VIPs हुया माना SSP साहिब खे बि अजरक ॾियणी हुई एंड DSPs खे बि अजरक ॾियणी हुई पर सभिनी खे मना कयो त टाइम जे करे मुंहिंजा जेके पब्लिक वारा आहिनि हुननि जी अजरकूं बि बाद में वठंदासीं कंहिं ॿिए प्रोग्राम में ऐं अगरि तनवीर आलम साहब ॾेयणु चाहिनि था त हू बि अॼु न वठंदो छो त पब्लिक नथो वठां। सो थैंक यू वेरी मच ऐं अवां जो मैसेज पहुतो पब्लिक ताईं ऐं सॼी मीडिया जे करे सॼी दुनिया ताईं त हीउ अमन जो गहवारो आहे सिंध में अमन आहे अमन रहंदो ऐं किथे किथे न आहे त हू वधंदो रहंदो। सर थैंक यू वेरी मच अवां जो अचण जो थैंक यू वेरी मच। हाँ सर जेका मीडिया सां ॻाल्हि थींदी हाणे थींदी पोइ अॻियां न थींदी ठीकु आहे पुछियो त पुछियो ऐं हिकिड़ी अर्ज़ु कयां त मीडिया जो हूअं जेका उसूल ऐं एथिक्स इहे आहिनि जेका बि ऑन द रिकॉर्ड ॻाल्हि थिए उहा ई ऑन द रिकॉर्ड थिए चांहि ते पीछे जेकॾहिं का ॻाल्हि कयूं उनखे विस्फोट न कजो प्लीज़। जी हा बाबा हुकुम। ताको गाज़ियाबाद में सिपाही को आशिक़ जतोई उन जो क़त्ल थियो इहो ताको उन और में तव्हां छा था ॻाल्हायो? ॾिसो उहो हिकिड़ी ग़लतफ़हमी जो नतीजो आहे ऐं उन ते असां जांच कई आहे उन में का बि अहिड़ी सीरियस ॻाल्हि न आहे ग़लतफ़हमी जी वजह से छोकी इदारनि जे कुझु जेके ऑफिसर्स हुआ उनखे ग़लतफ़हमी थी वई जंहिंजे करे उहो क़त्ल थी वियो ऐं उनखे जांच हले थी इंशाअल्लाह ताला उहो मसइलो हल थी वेंदो। नौरीन लिगारी वारो वाक़ियो
मुंहिंजो ख़्यालु आहे त सिंध जे हर सुञाण माण्हू, सिंध जे हर दर्द रखंदड़, हर इंटेलेक्चुअल, असांजो अदीब, असांजो दानिश्वर, असांजो आम माण्हू ऐं बशमूल मुंहिंजे आउं सम्झां थो त इंतिहाई ॾुखोईंदड़ ऐं रूह खे झंझोड़ींदड़ वाक़ियो आहे, जेको असां सभिनी जूं अखियूं खोलण लाइ काफ़ी आहे त इंतिहा पसंदी जेका असांजे सिंध जे लाइ खोपरी हुई, इंतिहा पसंदी जेका असांजे सिंध जे लाइ ज़हर नासूर आहे, उहा असांजे दरवाज़नि ते दस्तख़त ॾेई रही आहे, असांजे दरवाज़ा खड़काए रही आहे ऐं असांखे अल लहरान इहो ॿुधाए रही आहे त उहा असांजे कॉलेजनि में, असांजी यूनिवर्सिटियुनि में, असांजे तालीमी इदारनि में, असांजी दर्सगाहुनि में, असांजे ॻोठनि में, असांजे मॉलनि में, असांजे पाड़नि में मौजूदु आहे। न सिर्फ़ु मौजूदु आहे पर असांखे उहा सख़्ती सां चैलेंज करे रही आहे। मुस्तक़िल जेके असांजा अपर सिंध में शिकारपुर जे इलाइक़े में वाक़िया थिया, उन्हनि में पिणु उते जे लोकल माण्हुनि जी मुलवस हुअण जूं तमामु मज़बूत शाइरियूं मिलियूं ऐं उन खां पोइ हीअ असांजी नियाणी जेका दहशतगर्दी इंतिहा पसंदी सां मुतासिर थी, दहशतगर्दनि जे हथ में मिसयूज़ थी, मूंखे उन ते इंतिहाई अफ़सोस आहे। मुंहिंजो उहो नंढड़ो पैगाम आहे जेको आउं तमामु माइटनि खे, तालीमी इदारनि जे सरबराहनि खे, दानिश्वरनि खे, अदीबनि खे ॾियणु चाहियां थो त हीअ जेका असांजी अमन भरी सिंध आहे, उन जो तहफ़ुज़ कंहिं हिकिड़े इदारे या कंहिं हिकिड़े माण्हू वटि न आहे। जेकॾहिं असांखे सिंध खे उहा ई अमन जी सरज़मीन रखणो आहे त असांजे तालीमी इदारनि जे सरबराह को, चाहे उहो हेड मास्टर हुजे, चाहे प्रिंसिपल हुजे, चाहे वाइस चांसलर हुजे, चाहे उहो कंहिं इदारे जो सरबराह हुजे, चाहे कंहिं कॉलेज जो सरबराह हुजे, चाहे कंहिं इस्पताल जो सरबराह हुजे, चाहे पुलिस जो सरबराह हुजे, उन्हनि सभिनी जी माइटनि जी गॾु ज़िमेदारी आहे त पंहिंजे ॿारनि ते, पंहिंजे ॿारनि जे रवैयनि ते, पंहिंजे ॿारनि जी तरबियत ते नज़र रखनि ऐं उन्हनि खे इंतिहा पसंदीदा वञण खां हर क़ीमत ते रोकनि। ऐं जेकॾहिं किथे उहो महसूसु कनि त उनजा ॿार इंतिहा पसंदीदा वञी रहिया आहिनि त ईमानदारी सां पुलिस सां ऐं इदारनि सां शेयर कनि, छाकाणि डॉक्टर खां जेकॾहिं तव्हां बीमारी खे लिकाईंदो त उहा बीमारी तमामु वधी वेंदी ऐं पोइ उहा उन लेवल ते अची वेंदी जिते न सिर्फ़ु उहा पंहिंजे पाण खे नुक़सानु पहुचाईंदी पर असांजे पूरे समाज खे नुक़सानु पहुचाईंदी। हिकिड़ी मुंहिंजी गुज़ारिश आहे तमामु वालदेन खे त ख़ासि तौर ते सोशल मीडिया जो इस्तेमालु, ट्विटर, फेसबुक, व्हाट्सएप, इंस्टाग्राम, स्नैपचैट, इन्हनि सभिनी शयुनि ते तव्हांजा ॿार जेकॾहिं मोबाइल फ़ोन इस्तेमालु कनि था त उनजे निगरानी में या उनजो अहिड़ो तरीक़ेकार रखियो वञे त असांजूं नियाणियूं ऐं असांजो औलाद इन ॻाल्हि में फ़ख़्रु महसूसु कनि त असां पंहिंजे माइटनि सां हर उहा शइ शेयर करे सघूं जेका असां पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयूं। उन सां आउं सम्झां थो त उहो माहौल बहितरु थींदो ऐं असांजा ॿार इन इंतिहा पसंदगी न वञण खां रुकी। आपने फरमाया कि सिंध जो है वो सूफियों की सरजमीन है, अमन की सरजमीन है, तो ये जो इंतहा पसंदी जो आ रही है, जो लहर पैदा हुई है, क्या ये अंदरूनी सिंध के अंदर से आ रही है कि बाहर से आ रही है? और लॉ एंड फोर्सेस और पुलिस की क्या जिम्मेदारी है इस इंतहा पसंदी को रोका जाए और बच्चों तक पहुँचने नहीं दिया जाए? देखिए, मैंने ये बड़ी लंबी चौड़ी तकरीर कर दी, आपने शायद पूरी बात सुनी नहीं। इंतहा पसंदी जो है ना, ये एक सोच है, सोच के कोई बाउंड्रीज नहीं होती। ये सोच आपके घरों में सोशल मीडिया के थ्रू पहुंच रही है, ये सोच आपके मोहल्लों में इंतहा पसंद लोग फैला रहे हैं, इंतहा पसंद ऐसे लोग जो कि मज़हब की आड़ में इंतहा पसंदी सिखा रहे हैं हमारे बच्चों को, वो फैला रहे हैं। ये ट्रांसलेट और उसको इस्तेमाल करने वाला मुल्क का दुश्मन है, पाकिस्तान का दुश्मन है, सिंध का दुश्मन है।
और वो सारे दुश्मन मुल्क के बाहर बैठे हुए हैं जो मुल्क के अंदर के लोगों को इस्तेमाल कर रहे हैं। लिहाजा आपके सवाल का जवाब मेरा ख्याल है मुकम्मल हो गया। जी आप ये बताइएगा, जो GIT जो उज़ैर बलोच के हवाले से तश्कील दी गई थी, उसमें जो उसने नाम लिए थे फरियाद तालपुर या जरदारी के, आप सिंध पुलिस जो है उस पर क्या इंक्वायरी हेल्ड कर चुकी है, क्या हो रहा है? देखिए, उस केस को पुलिस फाइनलाइज करके चालान कर चुकी है और इससे दीगर अगर कोई GIT है तो उसका मुझे इल्म नहीं। जी बिल्कुल सिंध पुलिस जांच करे थी, असांजी जिम्मेदारी है केस रजिस्टर थियो है, उन जे अहवालु असां उन जांच कयूं था। इंशाअल्लाह ताला उन मुकम्मल। अगले महीने में 7 का उर्स आ रहा है, उसमें आप कितना इंश्योर कराएंगे जो धमाका हुआ है उसके बाद सिंध पुलिस की तरफ से? देखिए, ह्यूमनली जो पॉसिबल है, जो कि मैक्सिमम सिक्योरिटी होगी, वो इंशाअल्लाह ताला इंश्योर की जाएगी। हम पूरी कोशिश करेंगे कि इंशाअल्लाह इस किस्म का नागहानी वाक़या जो हुआ उस किस्म का कोई शायद भी मेरे के ऊपर ना पड़े और इंशाअल्लाह आप देखेंगे कि भरपूर हिफाजती इक़दाम होंगे। क्या वजह से हुकूमत आपके खिलाफ है और कोर्ट आपको बहाल करती है, क्या वजह या क्या मसला है? देखिए, ये सवाल आप अगर जो खिलाफ है उनसे पूछे तो बेहतर है, मैं तो किसी के खिलाफ नहीं हूँ। सिंध में रेंजर्स और जो पुलिस का जो किरदार है, तो दहशतगर्दी हवाले से आपका क्या ख्याल है, सिंध में रेंजर्स रहनी चाहिए या होनी चाहिए? देखिए, पाकिस्तान रेंजर्स ने पुलिस के शाना बशाना इस सूबे की और कराची शहर की बहुत बड़ी खिदमत की है। रेंजर्स के जवानों ने अपनी जान का नजराना देके कराची के शहर के अमन को लौटाया है। लिहाजा उनकी कुर्बानियों को हमेशा मेरा ख्याल है कि याद रखना चाहिए हमें और उनका एक शानदार रोल रहा है कराची में अमन कायम करने को। मेरा ख्याल है कि अभी उनकी कराची में ज़रूरत है और उनको रहना चाहिए। थैंक यू। देखिए, कलंदर लाल शहबाज का जो वाक़या था उसमें हमने जो फैसिलिटेटर सहूलतकार थे उनकी तस्वीरें भी जारी की हैं और जो सुसाइड बॉम्बर था उसकी भी तस्वीरें जारी की हैं। जो सहूलतकार हैं वो गैर मकामी हैं और उनको ढूंढने में तमाम इदारे शामिल हैं। इंशाअल्लाह ताला जल्दी उन तक पहुँचा रहे। थैंक यू। Thank you very much. All